चओ हरे राम। हिकड़ा भगवान जगन्नाथ जा भक्त थिया, जिन जो नालो हुयो भक्त अंगद। हिकड़ा राम जी जा, जेके राम जी सां गॾु उन्हनि लीला भी कई, लीला में शामिल थिया। हिकड़ा ॿिया भक्त थिया, भगवान जगन्नाथ जा भक्त हुया। ये नालो इन्हनि जो भी भक्त अंगद। राजघराने जा हुया, पहिरों भक्त न हुया भाई। विवाद थियो, जेकी धर्म पत्नी हुई उहो भक्ता हुई, वो ॾाढी भक्ति कंदी, ॾाढी भक्ति। अक्सर ॾिठो वेंदो आहे भाई, तव्हां ॾिसजो जेका भी सत्संग कीर्तन थींदा आहिनि, जेकी भी आयोजन वॾा वॾा थींदा आहिनि, पंडाल लॻंदा आहिनि, कथा कीर्तन में संख्या कंहिंजी वधीक हूंदी आहे? हाँ, माताउनि जी। चओ हरे राम। माताउनि जी संख्या अक्सर वधीक हूंदी आहे। पर ॾिसो बाबा भगत राम साहिब जन केॾी कृपा कई, उन्हनि गुरुवार सत्संग शुरू कयो। समय 8:30 से 10 छाजे लाइ रखियो ख़बर अथव? ताकि हर व्यापारी 10 खां पोइ दुकान ते वेंदो आहे, त जेंट्स भी शामिल थी सघनि सत्संग ते। उन्हनि केॾी कृपा कई। चओ हरे राम। केॾी कृपा कई उन्हनि कि भाई सभई भगवान जी भक्ति जो लाभ वठनि। तो वो माता ॾाढी भक्ति कंदी, पर हे भक्ति न कंदा। वो कई बार कोशिश उन कई कि मुंहिंजो पति भी जेको आहे उहो भक्ति करे, पर उहे मना कंदा कि न भाई, मां तोखे नथो रोक टोक कयां, तोखे जाॾे वञिणो आहे तूं वञ, मूंखे कॾहिं न चइजां भक्ति करण जे लाइ। मूंखे जॾहिं मन पवंदो मां पाण ई कंदुमि, तूं मूंखे जिद न कजां। 2-4 बार चई, आख़िर उहो भी हारजी वई। वो भी पोइ न चवंदी, पर पंहिंजी ॾाढी श्रद्धा उनखे भगवान सां, ॾाढो प्रेम, ऐं संतनि सां विशेष प्रेम। हिकु बार एकादशी जो ॾींहुं हुयो, संत महात्मा उनजे नगर में आया। वो माता वई, उन्हनि वटि वेनती कई, बाबा असांजे महल में, असांजे घर में भी हलो, अॼु एकादशी जो पावन ॾींहुं आहे, हली कीर्तन कयो। और संत राजी थी विया। संतनि जी पूरी टोली आई, अची करे ॾाढे प्रेम सां संतनि कीर्तन कयो, भक्ति कराई। ॾाढो आनंद वारो जेको वातावरण थी वियो, भक्तिमय वातावरण थी वियो। हाणे वो पति देव उनजा अंगद जी उहे आया। उन ॾिठो कि भाई मुंहिंजे घर मां हे कीर्तन जी आवाज काथों थी अचे। अंदर विया त हे सवे संत वेठा आहिनि, भक्त वेठा आहिनि, हिते त टोलियूं वेठी आहे संतनि जी। घरवारी खे गुस्से में सॾ कई, चई हे सभु छा आहे भाई? चई भाई एकादशी जो ॾींहुं आहे, संत नगर में आया त मां वेनती कई मान, उन्हनि स्वीकार करे ते कीर्तन था कनि, वरी पोइ भोजन स्वीकार कंदा। ॾाढो गुस्सो आयो, ॾाढो क्रोध आयो। चई मां तोखे ॿाहिरि वञण जे लाइ न मना कंदो आहियां, तोखे जाॾे वञिणो हूंदो आहे वञण ॾींदो आहियां, हे सभु घर में तूं छा लॻाए वेठी आहे? हे छा थी करे भाई? ॾाढो गुस्सो आयो। तॾहिं घरवारी सम्झाइण लॻी कि संत आया आहिनि त घटि में घटि क्रोध न कयो। हाणे उन खां रहियो न, उहो संतनि वटि वियो, जेके संत महात्मा भक्ति पिया कनि, कीर्तन पिया कनि, उन्हनि खे वञी चवण लॻो, हलो भाई हितां उथो। अपमान करण लॻो उन्हनि जो, हितां जल्दी हलो भाई, हलो, पंहिंजा जेके ढोल नगाड़ा खणी आया सभु सामान समेटो, हितां हलंदा थियो। संतनि जो अपमान करे छॾियो। संतनि कुछ भी न चयो, उन्हनि पंहिंजो कीर्तन उते विराम कयो। सभु सामान खणी संतनि जी टोली तॾहिं भी आशीर्वाद ॾेई वई। चओ हरे राम। भगवान तो ते कृपा करे। घरवारी खे ॾाढो दुख थियो। पति आ, वो भी वीचारी कुछ चई न सघी, पर मन ही मन ॾाढी पीड़ा थी। उन पंहिंजे पति जो हृदय सां ई त्याग करे छॾियो। चओ हरे राम। ईअं न कि भाई छॾे हली वई उनखे, न न, ओॾी महिल उन घूंघट कयो, तुरंत जेकी माता हुई उन घूंघट कयो, ऐं ओॾी महिल उनखे चयो कि मां हृदय सां तव्हांजो त्याग थी कयां। कीअं? जेकी जिम्मेदारी हिकिड़ी घरवारी जी हूंदी आहे, मां सभु कंदमि, सभु धर्म निभाईंदमि, छो जो तव्हां मुंहिंजा पति आहियो, पर मां तव्हांजो चेहरो न ॾिसंदमि। छो भाई? छो जो तव्हां भगवान जे भक्तनि जो अपमान कयो आहे। पाण भी भक्ति नथा कयो, कॾहिं मुखों सां तव्हांजे राम न निकितो आहे, प्रभु जो नाम न निकितो आहे, वरी जेके संत महात्मा भक्ति था कनि तव्हां हुनजो अपमान था कयो। मां तव्हांजो त्याग थी कयां। घूंघट करे वरितो माता। ऐं कथा में चवनि था संत कि उहो पंहिंजी घरवारी सां ॾाढो प्रेम कंदो, आसक्त हुयो, मोहित हुयो हुनजे पोइतों। हाणे हुन ॾाढी कोशिश कई, पर माता त मने कोन।
महीनो गुज़री वियो, 2 महीना, 3 महीना, 4, 5, 6 महीना गुज़री विया। वो घूंघट करे रहंदी। जॾहिं बि कीर्तन ते वञे, ॿाहिरि वञे त घूंघट लाहे छॾंदी। वरी घर ईंदी, पति साम्हूं आहे त तुरंत घूंघट करे छॾींदी। ॾाढी कोशिशि कई पति, पर वो माता न मनी, घर वारी हुनजी धर्म पत्नी। हिकु बार जी ॻाल्हि, रस्ते बाज़ार में वञनि पिया काॾे ॿिए शहर, त ॾिठऊं त हिकु जॻह ते सत्संग पियो हले। चओ हरे राम, ध्यानु ॾिजो, ॾाढी सुंदर घटना। हिकु जॻह सत्संग पियो हले, मन में आयो कि न सत्संग जे कारण ई त सभु गड़बड़ी थी आहे। हाँ, मुंहिंजी घर वारी जंहिंसां मां एॾो प्रेम कंदो आहियां, उहो मुंहिंजो चेहरो नथी ॾिसे, न मां हुनजो चेहरो ॾिठो आहे 6 महीननि खां। हे सभु सत्संग जे कारण थियो आहे। एॾो आख़िर उहो पागल छो थी वई सत्संग जे पोइतां, भक्ति जे पोइतां? आहे छा सत्संग में? हली त ॾिसां। अंदर आया, उते महात्मा भागवत कथा पिया कनि। कथा जो पहिरों ॾींहुं, हे बि वञी पोइतां वेही रहियो, दुखी मन हुयो। चओ हरे राम, वञी पोइतां वेठो। हाणे कथा संतनि एॾे प्रेम सां कई, एॾे भाव सां कई कि धीरे 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 अधु कलाक गुज़रियो, कलाक गुज़रियो त हुनखे आनंद अचण लॻो, मौज अचण लॻी कथा में। 4 कलाक कीअं गुज़री विया ख़बर न पई। वयो दुखी दुखी हुयो, आयो त चेहरे ते मुस्कुराहट, गदगद। ॿियो ॾींहुं थियो त समय खां पहिरियों पहुची वियो कथा ते। ॿिए ॾींहुं वरी कथा ॿुधई, 3 ॾींहुं वरी, 7 ॾींहुं कथा ॿुधी हुन ॾाढे प्रेम सां। चओ हरे राम। 8 ॾींहुं वरी पहुची वियो त हुते त कुझु साफ़ सफ़ाई थी चुकी, पंडाल लही विया, कोई आयो ई न हुयो। कंहिंखां पुछई, भाई हिते त कल्ह कथा पई हले, इन ई समय ते अॼु छो न थी हले? चई, अरे वो महात्मा जी त हली विया 7 ॾींहंनि जी कथा करे। हाणे रोअण लॻो, हली विया? हा, हाणे हुननि जी अॻिते कथा आहे। काथे आहे? चई, तो खां परे ॿिए शहर में। वो ॿियो शहर बि पकड़े पहुची वियो हुते। चओ हरे राम। उते वञी हुन 7 ॾींहं रही करे उते कथा ॿुधी। वरी महात्मा अॻिते वधिया त उन्हनि सां गॾु गॾु वरी अञा अॻिते हुनजी यात्रा बि वधी वई। चओ हरे राम। हाणे कथा में हुनखे एॾो आनंद अचे, एॾो आनंद अचे, सभु भुलिजी वियो, सभु कुझु भुलिजी वियो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, उनजे नगर में वरी कथा थी। त हिनखे इंतजार हुयो, भाई कथा थी त मां कथा ॿुधण वञा। कथा ते वियो, पहिरें ॾींहुं संतन कथा कई, विच में भॼन हलियो भगवान जे मौज जो, लीला जो। हे उथी नचण लॻो, ॻाइण लॻो, रोअण लॻो, बार बार नचंदे नचंदे किरी पए, वरी उथी वरी नचे। उन ई कथा में बगल में हिनजी घरवारी बि वेठी। चओ हरे राम। ॿाहिरि त घूंघट कंदी न हुई। उनजी नज़र पई कि अरे हे त मुंहिंजा पति देव आहिनि, हे त मुंहिंजा स्वामी आहिनि। हे कथा में कीअं? वरी कथा में त ठीकु आहे, नचनि बि था, रोअनि बि था, ॻाइनि बि था। ओॾी महिल कुझु न चयो, इहो पूरो नज़ारो ॾिठो ऐं भॻवान खे धन्यवाद करण लॻी कि वाह प्रभु, तुंहिंजो लख शुक्र आहे। मां इहो ई चाहींदी हुयमि कि मुंहिंजो पति बि भॻवान जी भक्ति करे, अॼु तूं इहा कृपा करे वरिती। ॾाढो ख़ुशि थी, ॾाढो गदगद थी। ऐं हुनजी त अलॻि ई हालत हुई भाई, वो त मौज में हुयो। घर आयो वापसि, जेॾी महिल अखियूं लाल, छो जो रोईंदे रोईंदे वापसि पहुतो। अॼु जीअं ई घर आयो त घरवारी घूंघट खोले छॾियो हुयो, घूंघट न हुयो। त उहो पाण अची चवण लॻो, अरे मां घर अची वियो आहियां भाई, घूंघट त हेठि करे वठि, मां घर पहुची वियो आहियां। माता उन्हनि जी धर्म पत्नी रोए, चए, न स्वामी तव्हां हली अचो, अॼु खां कोई घूंघट न थींदा। अरे छो भाई, 6 महीना त थी विया तूं घूंघट करे पई। मां अपराध कयो संतन जो? छो जो हाणे सम्झे थो मूंखां ग़लती थी त मूंखे त सजा मिलणी हुई। तूं हेठि कर भाई, घूंघट हेठि कर। चए थी, न, अॼु मां तव्हांखे कथा में ॾिठो, अॼु तव्हांजी हालत ई अलॻि हुई, तव्हां पहिरियों ॿियो कोई हुयो, अॼु त तव्हांखे ॿिए रूप में ॾिठो आहे। पहिरियों उहो हुयो जेको कॾहिं भक्ति न कंदो, कॾहिं नाम न जपींदो, कॾहिं संतनि खे न मञींदो, पर अॼु त मां भॻवान जे हिकिड़े भक्त खे ॾिठो आहे। हे घूंघट मां तॾहिं कयो कि मूंखे उनजो चेहरो ई न ॾिसणो आहे जेको भॻवान जी भक्ति नथो करे। अॼु इहे घूंघट सभु मां हटाए छॾिया। चओ हरे राम। तॾहिं उहे भक्त अंगद जी, हाणे त उहे भक्त थी विया, उहे रोअण लॻा। उन्हनि पंहिंजी घरवारी खे हिकिड़ी ॻाल्हि चई, चवनि था कि इहा ॻाल्हि सच्चाई आहे कि मां आसक्त हुयुमि तुंहिंजे रूप ते, तुंहिंजे सौंदर्य ते, तुंहिंजी सुंदरता ते। मोह हुयो, प्रेम हुयो। मां हिकु ॾींहुं तुंहिंजो चेहरो न ॾिसंदुमि त मां व्याकुल थी वेंदुमि। इहो सभु ॿुधी उहो ॾाढो ख़ुशि बि थिए, गदगद बि थिए। पर हाणे चयो, बसि इहो प्रेम, इहो मोह,
ये जेको भाव आ हाणे इहो केवल केवल जगन्नाथ जी तरफ जुड़ी वियो आहे। हाणे मां चाहियां थो कि मां जल्दी उन्हनि जा दर्शन कयां, जल्दी मूंखे उन्हनि जा दर्शन थियनि। हल त जगन्नाथपुरी हलूं। सोचो उहो ई पति जेको कॾहिं सत्संग ते न वेंदो, कॾहिं भक्ति ते न, कॾहिं सेवा ते न, कॾहिं कंहिं संत खे न मञींदो, सत्संग जे अचण सां उनजे जीवन में एॾो परिवर्तन कि उहो चए थो हल त असां जगन्नाथ जा दर्शन करण हलूं। चओ हरे राम। अॻिते हिननि जे जीवन जी ॾाढी सुंदर सुंदर घटना ईंदी आहे सात संग जी। वरी